नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खे 18 ॾींहं गुज़री विया आहिनि। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। मज़दूर तबको राशन जे लाइ परेशान आहे। इंतज़ामिया लॉकडाउन सबबि अवाम जी सार न लधी आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरेश KPC पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक्त मौजूद है खिपरे में। अॼु तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त सिंध हुकूमत जे लॉकडाउन खे खिपरे में अॼु 18 ॾींहं थी वियो आहे। खिपरे खे अॼु जुज़वी तौर ते बंदि करायो वियो आहे, जंहिंमें खिपरे जो मीरपुर रोड आहे, सांगड़ रोड आहे, CNG रोड आहे, उनखे अॼु बंदि करायो। उन सां गॾोगॾु जेको कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, जंहिंमें पुलिस आहे ऐं रेंजर्स जा जेके जवान आहिनि, उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं माण्हुनि खे घरनि ताईं रहण जूं हिदायतूं करे। उन सां गॾोगॾु जेके माण्हू मास्क न लॻाए वेठा आहिनि, उन्हनि खे मास्क लॻाइण जी हिदायतूं बि करे रहिया आहिनि। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध गवर्नमेंट जे ऐलान खां पोइ जेके रेज़की जा दुकान आहिनि, जनरल स्टोर आहे, उहे खुलिया विया आहिनि। जेको पोरियो तबिको आहे, उहो लॉकडाउन जे करे फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश KPC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।